बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसी रहिया आहियो जीजलमार न्यूज़ HD। ख़बर शामिल कयूं था। वकील के पुट ते तशद्दुद ऐं गाॾी फुर SSP खे 24 कलाकनि अंदर ॾोह ऐं ॾोहारी ज़ाहिर करण जो चिता। नौशहरो फिरोज़ साहतीअ में बदअमनी उरूज ते पहुची वई। फोरू रमज़ान शरीफ़ मां बि न मुड़िया। ॻोठ सैयद अली अकबर शाह के भरिसां नौशहरो फिरोज़ जे नामियारे वकील सैयद ख़ादिम हुसैन शाह के पुट जेको ॻोठ सैयद अकबर शाह में ज़मीन खां थी शहर तरफ़ अची रहियो हो त ख़ाइस रात जो 9 वॻे फ़ौरन शदीद ज़ख़्मी करे ऐं मोटरसाइकिल काहे फ़रार थी विया। जॾहिं त उन ॾिस में साहती लायर्स फोरम के चेयरमैन एडवोकेट अमर इम्तियाज़ ऐं डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन नौशहरो फिरोज़ के सदर अब्दुल अब्बासी, शेर मोहम्मद उजण, मोहम्मद अयास मरी वकील सैयद ख़ादिम हुसैन शाह के पुट खां थियल फुर ऐं तशद्दुद के उन अमल जो सख्त रद्द अमल ज़ाहिर कंदे SSP नौशहरो फिरोज़ के 24 कलाकनि अंदर फ़ौरन समेत मोटरसाइकिल हथ करण जो चिता ॾिनो आहे। ॿी सूरत में डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन नौशहरो फिरोज़ पंहिंजे वकीलनि के तहफ़ुज़ लाइ ॿियो लाइ अमल चोड़ींदी।